वेलकम बैक नाज़रीन नाले वाला सहाफ़ी कराची में प्रेस क्लब जा अॻूणा सदर खुर्शीद अब्बासी साहब लाइन ते मौजूद। अस्सलाम वालेकुम अब्बासी साहब। अस्सलाम वालेकुम खुर्शीद अब्बासी साहब। जी भाई साहब। खुर्शीद अब्बासी साहब कीअं पिया ॾिसो ही दुनिया टीवी वारो जो मामलो आहे, ऑफ द रिकॉर्ड शयूं ऑन द रिकॉर्ड थी वियूं आहिनि, ॾाढी तनक़ीद थी रही आहे मीडिया जे हवाले सां, इन इशू खे तव्हां कीअं पिया ॾिसो? भाई बिल्कुल हिकिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे जेका साम्हूं आई आहे। मीडिया ते त हूअं बि इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि पहिरियों, जी जी, पर जेको हीउ मामिलो जेको जयदास सां साम्हूं आयो आहे जी, ऐं जयदास सां तव्हां ॾिसो कि जेको आहे सो वक़्ते जे दौरान जेको आहे जयदास सां गुफ़्तगू थी जी जी, रियाज़ सां, जी जी, इहो वॾो हिकिड़ो हैरतनाक क़िस्म जो वाक़ियो थियो आहे। छो त सहाफ़ियुनि ते हूअं ई इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि जी जी, बग़ैर के सबूतनि जे बि। जी, हाणे हिते एॾी क़िस्म जी पोज़ीशन थिए न, हिकु सभु माण्हू त सोचींदा था आख़िर इहो छो थियो ऐं कीअं थियो। जी, ऐं असांजी तनज़ीम, मां पाण फेडरल एजुकेशन काउंसिल जो मेंबर आहियां, असां बि इहा डिमांड कई आहे त भाई जेके हालात हुन तर्ज़ी कई आहे, मतिलबु रियाज़ जे कंपनी वारनि त असां इहा ग़लति ॻाल्हि असां पेमेंट न कई आहे, ऐं वठण वारनि जन ते इल्ज़ाम उहे बि तर्ज़ी कनि पिया। पर छो त हिकिड़ो वॾो क़ौमी इशू थी वियो आहे, जी जी, इन करे इन जी तहक़ीक़ात तमामु ज़रूरी आहे। इनखे बिल्कुलु क्लियर थियणु खपे, अछा कारा पधरा थियणु खपनि त इन में हक़ीक़तूं कहिड़ियूं ऐं छा आहिनि ऐं हिन ते बिल्कुलु कार्रवाई थियणु खपे। अच्छा, तव्हांखे लॻे थो प्लांटेड इंटरव्यू आहे? नज़र आयो न, ॾिसो हाणे वक़्त में तव्हां ॾिसो त ईअं जो वेठो मतिलबु रियाज़ उताक में पची में वेठो हुजे ऐं उते चांहि पोइ गरम कराए जेको जंहिं अंदाज़ सां हीअ सवाल पुछणा आहिनि न आहिनि, पुछणा सख़्ती न आहे करणी। भई ॾिसो त प्लांटेड हिकिड़ो फरमाइशी इंटरव्यू लॻो, मां छा सभिनी महसूसु कयो। ऐं जीअं तव्हां ॿियनि खे जॾहिं एंकर जेके आहिनि या जेके बि इंटरव्यूअर हूंदा आहिनि उहे ईअं घेरो कंदा आहिनि ॿियनि केतिरनि माण्हुनि खे ॼाणण क़िस्म जा सवाल थींदा आहिनि ऐं माण्हुनि खे परेशान करे छॾींदा आहिनि। पर हे जेको हिकिड़ो मैन्युअल थियल जेको इंटरव्यू हुयो, इन में क़ौम खे आम नई जनरेशन उनखे कहिड़ो पैगाम थो वञे? इहो पैगाम थो वञे कि बाबा हर शइ फरमायो, हर शइ पैसो आहे। जंहिं वटि पैसो आहे त हुनखे ईअं शान शौक़त सां थींदो, फरमाइशी थींदो, फरमाइशी सुवाल हूंदा ऐं हे सवाल पुछा वेंदा न वेंदा। इहो जेको पैगाम हुयो आहे क़ौम खे या नई जनरेशन खे ॾाढो ख़तरनाक आहे। ऐं ख़ासि तौर ते अहिड़े हिकिड़े मीडिया जे थ्रू जंहिंते पहिरियों ई जेको आहे इल्ज़ाम हुजनि ऐं उन में इन खे शयूं साम्हूं अचनि, मां सम्झां थो वरी। ऐं वरी साई ॻाल्हि इहा बि आहे त इहो बि कंहिं मीडिया जे माण्हू कयो आहे न, ॾिसो न असां वटि सुठा बुरा माण्हू आहिनि ऐं जेको वखरे दौरान कैमरामैन हूंदो न साईं, जंहिं इहो उहो बर्दाश्त न करे सघियो उनखे शयूं, त उन उहा शइ उन पंहिंजी ज़मीर खे मुतबिक़ थियण लाइ आउट करे छॾी। इहे शयूं आहिनि, असां वटि सुठा माण्हू बि आहिनि, बुरा बि आहिनि, पर असांखे सुख जो साथ ॾियणु खपे ऐं जेका आज़ादी साहत असांखे मिली आहे थोरी घणी, उनजी बचत जे लाइ असांखे मोहतात इख्तियार करणो पवंदो। तमामु घणी महिरबानी खुर्शीद अब्बासी साहब। साईं खुर्शीद अब्बासी साहब चए थो इहो मामिलो जेको आहे, न वाकई मामिलो त इन में त को शक ई कोन्हे को त इहो कारो दॿो आहे सहाफ़ जे, कुझु बि हुजे हिनखे तव्हां कीअं था छाकाणि माण्हुनि जूं उमेदूं सिर्फ़ु अदलिया ऐं हींअर मीडिया में बचियूं ऐं अदलिया ऐं मीडिया में बि जेकॾहिं अहिड़ियूं कारियूं ॾिढूं आहिनि त किसो लथो न। ॻाल्हि बुनियादी तौर ते आहे त हीअ त हाणे ॻाल्हि अहिड़ी थी वई जो अंदरां कंहिं असांजे ज़ाहिद जेको ॿाहिरि वेठो आहे उहो बि आहे, उन खां मुड़सी करे यूट्यूब ते लॻायूं आहिनि ॻाल्हियूं, कंहिं अहिड़े ई मुड़सी कई हूंदी न, बाक़ी न उतां ई थियो आहे, कंट्रोल रूम मां थियो आहे। अली लाखो मुड़सी कई आहे, जेको असांजो MCR जो इंचार्ज आहे, ज़ाहिद वारो ओबी जो इंचार्ज आहे, इन्हनि मुड़सी करे यूट्यूब ते चाढ़े छॾियो आहे। फ़िलहाल त मूंखे लॻे थो इन्हनि जी नौकरी बि तेल थी वई, केस दाख़िल थियो आहे, दुनिया टीवी वारनि FIR दाख़िल कराई आहे। ही उन्हनि खे ॿुधाए छॾ, ॿिन्ही खे ॿुधनि वेठा त बाबा तव्हां ते बि केस दाख़िल थींदो जेकॾहिं तव्हां इन क़िस्म जी ॻाल्हि कई। मसलन ॻाल्हि त ॿुधाइणु खपे न। सो बहरहाल इहा ॻाल्हि वई आहे, मज़ाक जो बि हिकिड़ो हिसो थींदो आहे, उहा ॻाल्हि वई आहे। ॿुधनि वेठा, असां शीशे मां ॾिसूं वेठा, ॿई मुस्कुराइण वेठा, तॾहिं मां तव्हां ॿुधायो पिया त अहिड़े ई तरीक़े सां दुनिया टीवी में माना हिकिड़ो शइ अपलोड थी आहे, उतां ई कंट्रोल रूम मां मतिलबु मां इहो थो चवणु चाहियां त जंहिं बि कयो आहे इहो कमु त भलो कयो अथई न, घटि में घटि बुराई खे त एक्सपोज़ कयो अथई, तंहिं करे कमु चङो कयो अथई। पाण रघु साहब ॻाल्हि बुनियादी तौर ते इहा आहे त हिते वॾो इनकलाब थो लॻे, वॾो को इनकलाब ईंदो जंहिंमें सुकनि सां गॾु सावा बि ॿरी वेंदा, लॻे इहो थो। ऐं तव्हां जंहिं बि मुल्क में इन क़िस्म जी पस्ती जी हद थींदी आहे, हेठि ताईं वञणु थींदो आहे, त उन खां पोइ वरी उते हिकिड़ो अहिड़ो इनकलाब ईंदो आहे जंहिंमें केतिरो खून वहंदो आहे, रतु वहंदो आहे, केतिरा सिर धड़ खां धार थींदा आहिनि, उन खां पोइ वरी नओं जनमु थींदो उन रत जे उन ते आबियारी ते। उहो रतु जेको आहे उन्हनि वरी नए उन मुल्क जे वजूद खे नओं जनमु ॾींदो आहे। लॻे इहो पियो त जेकॾहिं हिन क़िस्म जी सूरत हाल आहे त
पेसिमिस्ट त न थियणु घुरिजे, पर सूरत हाल त तमामु घणी ख़राबु आहे न। को अहिड़ो मुआशिरे जो हिसो न रहियो आहे जंहिंखे चऊं त न ही हाणे हीअं आहे। मतिलबु ॾिसो न, असां वटि इन में को शक कोन्हे त सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट मुबर आहे। सही सुप्रीम कोर्ट ख़ासि तौर ते इन्हनि तमामु, पर गुज़िश्त माज़ी में सुप्रीम कोर्ट जस्टिस मुनीर जी बि हुई, माज़ी में सुप्रीम कोर्ट मौली मुश्ताक जी बि हुई, या उन्हनि जी बि जिन कंटिन्यू कंदा। सीनियर साहब हामिद मीर साहब असां लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम हामिद साहब। जी वालेकुम सलाम। हामिद मीर साहब, किस तरह देख रहे हैं ये जो दुनिया टीवी वाला मामला आया है, ऑफ द रिकॉर्ड चीजें ऑन द रिकॉर्ड हो गई हैं, आप किस तरह देख रहे हैं इस मामले को? देखें, ये तो बहुत सीरियस मामला है और सिर्फ ये एक टीवी चैनल का मामला नहीं है, ये पूरी पाकिस्तान के जो मीडिया है उसके ऊपर बहुत सी उंगलियां उठी हैं। जी। तो ये एक स्कैंडल जो है इसको एक अपॉर्चुनिटी बनाना चाहिए और तमाम टीवी चैनल्स और इवन जो न्यूज़पेपर्स हैं उनको चाहिए कि वो अपने अपने गिरबान में झांकें जी। और जो कोई भी काली भेड़ें किसी भी न्यूज़ चैनल में है या अखबार में है उनका सुराग लगाएं और उनको आइडेंटिफाई करके अपनी सफ़ों से निकाला जाए जी। तमाम जो टीवी एंकर्स हैं अखबार और टीवी चैनल्स के मालकान हैं वो अपने आप को अकाउंटेबिलिटी के लिए पेश करें, क्योंकि हम लोग रोजाना दूसरों पर सवाल उठाते हैं, दूसरों के गिरबान पे हाथ डालते हैं। तो हमारा फर्ज है कि जब हमारे तरफ कोई उंगली उठ रही है या हम पे कोई सवाल उठाया जा रहा है तो हम भी अपने गिरबान को अकाउंटेबिलिटी के लिए पेश करें। इसलिए मैं समझता हूँ कोई परेशानी की जरूरत नहीं है। पांचों उंगलियां बराबर नहीं होती। सहाफियों की जो अक्सरियत है पाकिस्तान में वो बेचारे ईमानदार लोग हैं, अपनी जान को दांव पे लगा के लोगों तक सच पहुंचाने की कोशिश करते हैं, लेकिन चंद काली भेड़ें जो कि मीडिया का नाम इस्तेमाल करके जाती मुफादात हासिल करते हैं उनको बेनकाब होना चाहिए और हम सब में इतनी जुर्रत होनी चाहिए कि हम अपने आप को एहतसाब के लिए पेश करें। अच्छा, ये जो एंकर पर्सन है ये क्या जर्नलिस्ट काउंट होते हैं? कुछ सहाफी तंजीमों का कहना है कि एंकर पर्सन जो अभी अभी आए हैं जिनका कोई जर्नलिस्ट कोई बैकग्राउंड नहीं है वो जर्नलिस्ट काउंट हो रहे हैं, वो जर्नलिस्ट होके बेनिफिट्स ले रहे हैं। देखिए, मैं तो ये बड़े साल से बात कर रहा हूँ कि हर एंकर को आप जर्नलिस्ट नहीं कह सकते। अक्सर जो एंकर हैं उनके नाम के साथ डॉक्टर लगता है जी, और ये MBBS डॉक्टर है, कोई अपना जानवरों का डॉक्टर है जी, कोई जो है वो नीम हकीम डॉक्टर है जी। तो ये जो है अपना पेशा जो है, जो इन्होंने MBBS की थी तो ये डॉक्टरी तो कर नहीं सके, तो कामयाब डॉक्टर नहीं बन सके। और कुछ ऐसे भी हैं जिन्होंने MBBS की, फिर CSS का इम्तिहान दिया और फिर कस्टम में नौकरी की, वहां से करप्शन में निकाले गए और बाद में सिफारिश से वो एंकर बन गए। तो हर एंकर को हम जर्नलिस्ट नहीं कह सकते, अलबत्ता हर जर्नलिस्ट में इतनी सलाहियत होती है कि वो एंकर बन सके। इसलिए मैं कई साल से ये कह रहा हूँ, PFUJ से भी मैंने कई दफा दरख्वास्त किया है कि ये जो हर एंकर अपने आप को जर्नलिस्ट कहता है इसका कोई क्राइटेरिया सेट किया जाए। ये जर्नलिस्ट नहीं है। जर्नलिस्ट वो है जिसका ब्रेड एंड बटर जो है वो जर्नलिज्म होती है, जो सुबह उठ के अखबार पढ़ता है। लेकिन ये लोग तो सुबह उठ के अखबार नहीं पढ़ते हैं, ये तो सोए रहते हैं, शाम को दफ्तर में आते हैं और प्रोड्यूसर जो इनको कहता है ये सामने प्रॉम्प्टर से देख के उसको पढ़ देते हैं और ये एंकर बन जाते हैं। तो हर एंकर को मैं जर्नलिस्ट नहीं मानता। तो आप क्या समझते हैं? अभी जो हमारी एक दीगर साहबी बरादरी के लोगों से बात हुई वो कह रहे हैं कि इस मामले का कोड ऑफ कंडक्ट होना चाहिए था, वो मौजूद भी है, इम्प्लीमेंटेशन नहीं हो रहा। सेम क्वेश्चन सुप्रीम कोर्ट में भी पैमरा के चेयरमैन साहब से पूछा गया कि कोड ऑफ कंडक्ट पर इम्प्लीमेंट करें, उन्होंने कहा हम जुर्माने लगाते हैं, लाइसेंस कैंसिल करते हैं। तो इसका क्या हल होगा? देखिए, पैमरा का एक कोड ऑफ कंडक्ट तो है, लेकिन पैमरा जो है वो खुद सबसे ज्यादा अपने ही कोड ऑफ कंडक्ट की खिलाफवर्जी करता है जी। पैमरा का कोड ऑफ कंडक्ट कहता है कि आप पाकिस्तान में किसी पाकिस्तानी चैनल पे आप इंडियन फिल्में नहीं दिखा सकेंगे, लेकिन खुद पाकिस्तान में कुछ ऐसे टीवी चैनल्स को पैमरा ने इजाजत दी हुई है जहां से सिर्फ इंडियन फिल्में दिखाई जाती हैं। तो पहले पैमरा खुद अपना जो कोड ऑफ कंडक्ट है उसकी खुद खिलाफवर्जी बंद करे, उसके बाद दूसरों से बात करे। और इस पे जो है प्रेस काउंसिल ऑफ पाकिस्तान को चाहिए कि APNS, CPNE, PFUJ और पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन के जो स्टेक होल्डर्स हैं सबको इकट्ठा करके एक कोड ऑफ कंडक्ट बनाएं, उस पर कंसेंसस करें, उसको मुश्तहर किया जाए, पब्लिसाइज किया जाए, मीडिया उस पर डिबेट करे। हर टीवी देखने वाले पाकिस्तानी को पता होना चाहिए कि एक कोड ऑफ कंडक्ट मौजूद है। उसको जब आप इन्फोर्स करेंगे तो ये मसला हल हो जाएगा, कोई इतना बड़ा मसला नहीं है। और अहम तरीन बात यह है कि मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन और दीगर इदारे अपना सीक्रेट फंड बंद करें जिसके जरिए वो सहाफियों को खरीदते हैं और उनके जमीर का सौदा करते हैं। तो भाई साहब, अब ये जो दुनिया टीवी वाला स्कैंडल है, दुनिया टीवी वाले कह रहे हैं कि जियो न्यूज़ वालों ने इसको हाईलाइट कराया है, वो हमारे चैनल बंद कराना चाहते हैं। महर बुखारी ने प्रोग्राम कल किया, उसने कहा कि ये जो हमारे बातें थी, ऑफ द रिकॉर्ड बातें थी, वो ऐसी होती रहती, उनका ये मकसद नहीं था, वो गेस्ट को एंटरटेन करना होता है, तो इसलिए हमने ये किया था।
देखिए साफ सी बात है, ये 2 चैनल्स का मसला नहीं है और मैं भी इसको सिर्फ दुनिया टीवी का मसला नहीं समझता। तो दूसरे टीवी चैनल ने भी इस पे कल स्टोरीज की, उन्होंने प्रोग्राम किए। आज तमाम अखबारात ने इस पे खबरें छापी हैं, डॉन ने भी छापी है, एक्सप्रेस ट्रिब्यून ने भी छापी है। तो ये सिर्फ जियो का मसला नहीं है, बाकी चैनल्स का भी मसला है। और दुनिया टीवी को चाहिए कि वो इसको 2 चैनल्स का मसला ना बनाए और जियो को भी चाहिए कि वो सिर्फ इसको दुनिया टीवी का मसला ना बनाए। खुद जियो में भी बहुत सी खामियां, हमें भी अपनी खामियां दूर करनी चाहिए। मीर साहब बहुत 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 शुक्रिया, मेहरान टीवी से बातचीत करने का बहुत बहुत शुक्रिया। सही हामिद मीर ॾाढो स्ट्रेट फॉरवर्ड ने सिधी ॻाल्हि कई आहे ऐं जेको आहे छो त हामिद मीर जो पंहिंजो बि नालो आहे, इन करे हुन पाण खे एहतसाब लाइ पेश कयो आहे, एहतसाब लाइ पाण खे बि पेश कई त मां बि एहतसाब लाइ तयारु आहियां। सभिनी जो एहतसाब थियणु घुरिजे, पर एहतसाब त नाले वारी शइ आहे कान न मुल्क जे करेक्टर में, त एहतसाब थींदो किथां? तव्हां पहिरीं ॻाल्हि ॿुधायो त सिंपल ॻाल्हि आहे, तव्हां वञो कंहिं ऑफिस में, मथे त मथनि माण्हुनि खे चढ़ियो वॾनि माण्हुनि खे, तव्हां कंहिं ऑफिस में वञो, ऑफिस जो टाइम आहे 8 साढा 8 या 9, तव्हां 11 ताईं वञो त केरु कोन्हे। सही, हाणे पाण वाइंड अप था वञूं बापा, कुझु सेकंड आहिनि। तव्हां छा सम्झो हिन सॼे मीडिया वारे मामले ते पाण डिस्कस कयोसीं, त आख़िर में तव्हां छा सम्झो इन जो छा इम्पैक्ट पवंदा, छा मुस्तक़बिल मीडिया जी साख क्रेडिबिलिटी, त छा अॼु जे हिन प्रोग्राम आख़िर में पहिरीं त असां नाज़रीन खां वठूं माज़रत त असां उन्हनि खां कॉल्स न करे वठी सघियासीं, इन जे करे जो टॉपिक अहिड़ी हुई चयोसीं वधि खां वधि उन्हनि माण्हुनि रेलिवेंट माण्हुनि खे वठूं जो उन्हनि ताईं पूरी तज्जियो पेश कयूं। पहिरीं त इहा पॉइंट। ॿी पॉइंट इहा आहे त मां सम्झां थो त इन सां मामिलो सुप्रीम कोर्ट जो नोटिस वरितो आहे त इन सां मामिलो अॻिते वधंदो ऐं मुंहिंजे नज़र में त इन जो को ख़त्म, इन जो को हतमी अंजाम त इहा मामिलो पहुचाइणु, ज़ाब्ते अख़लाक़ त पंहिंजी जाइ ते, पर हिन जो बि थियणु खपे त कहिड़े नमूने मलिक रियाज़ खे पैट्रोनाइज़ करे हिकिड़े वॾे इदारे सुप्रीम कोर्ट जे इदारे जे ख़िलाफ़ कहिड़े नमूने उनखे इस्तेमालु करे ऐं उन्हनि खे मिलाइन करण जी कोशिशि कई वई। मलिक रियाज़ उन इदारे खे यूज़ करे पंहिंजो मुख वज़ाहत। मलिक रियाज़ त ॾिसो न, मलिक रियाज़ वेठो ईअं हो जीअं पंहिंजे उताक में वेठो हुजे न, मलिक रियाज़ त ईअं हुन पैसे जे ज़ोर ते सम्झो चए थो मां व्हील लॻाईंदो, उहो वेठो ईअं हो, हुनखे परवाह ई न हुई। सही सही, तमामु घणी महिरबानी। प्रोग्राम जो टाइम पूरो थियो आहे। नाज़रीन, मीडिया जे किरदार जे हवाले सां जेको दुनिया टीवी जे हवाले सां जेका वीडियो रिकॉर्ड आई आहे सोशल मीडिया ते ऑन एयर थी आहे, उन जे हवाले सां जो प्रोग्राम कयोसीं, हीअ कीअं लॻो यकीनन असांखे फीडबैक ॾींदा। पंहिंजे मेज़बान रऊफ़ चंड